अॼु मां नौशाद फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क जे ऑफिस जी विज़िट कई, ॾाढी ख़ुशी थी ऐं असां ॾिसूं पिया, तव्हां बि ॾिसंदा हूंदव त नौशाद फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क काफ़ी अर्से खां कमु करे पियो ऐं तमामु सुठो तरीक़ो आहे इन्हनि जो हिकु माण्हुनि जो पैगाम मथे पहुचाइण ते, जेके माण्हुनि जा मसइला आहिनि या जेके फ़रियादूं आहिनि हायर अथॉरिटी ताईं पहुचनि थियूं ऐं काफ़ी माण्हू जेके सुठा माण्हू आहिनि उहे हिते अचनि था ऐं उहे पंहिंजो मैसेज रिकॉर्ड था करनि। त मुंहिंजो बि इहो ई तव्हांखे पैगाम आहे, तव्हां हिनखे एंट्रियुनि खे ॾिसो ऐं प्लस इन में जेका तव्हांजी शिकायत हुजे उहो एंट्रियुनि जे थ्रू तव्हां मथे पहुचायो। जेके सहाफ़ियुनि जी क्लब्स आहिनि सभिनी सां कोऑर्डिनेशन हूंदो आहे, इन्हनि लाइ जेके मसइला मसाइल आहिनि असां उहे हल कंदा आहियूं ऐं प्लस जेकी इन्हनि जी थ्रू कटिंग्स अचनि थियूं, अख़बारुनि में शिकायतूं छपजनि थियूं या चैनल्स ते हलनि थियूं, उहे असां हायर अथॉरिटी ताईं पहुचायूं था त जीअं माण्हुनि जो को सदभाव थिए, उन्हनि जो को तदारुक थिए। महिरबानी। अच्छा, थोरो मां पंहिंजे डिपार्टमेंट जे बारे में ॿुधाईंदो हलां त डेली बेसिस ते जेके बि कटिंग असां कराईंदा आहियूं, जेके माण्हुनि जी शिकायतूं छपजनि थियूं, उहे असां हर जंहिं डिपार्टमेंट जी शिकायत आहे हायर अथॉरिटी ताईं पहुचाईंदा आहियूं डेली बेसिस ते। अख़बार में कटिंग कराए उन्हनि ते पोइ बाक़ाइदा एक्शन बि थिए थो। हिकिड़ी मिसाल जी ॻाल्हि आहे, का हेल्थ जे बारे में का शिकायत आहे त उहा असां DC वटि या कमिश्नर वटि या DHO हेल्थ ताईं पहुचायूं था। अहिड़े तरीक़े सां का पुलिस जी तरफ़ां कंहिंसां ज्यादती थियल आहे त उहे असां DPO ताईं या DIG ताईं डेली बेसिस ते पहुचायूं था त जीअं उन्हनि खे ख़बर पए त अख़बारुनि में कहिड़ी शिकायतूं छपजनि थियूं या माण्हुनि जा कहिड़ा मसइला आहिनि।